नाज़रीन, खानवाड़ में शादी के कार्ड में हवाई फायरिंग दौरान गोली लगण करे नौजवान मारिजी वियो। उन हवाले से वधिक तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे खानवाड़ मां मेहरान टीवी जो रिपोर्टर रियाज़ पारसमला। जी रियाज़, वधिक अपडेट कजो। हाँ जी, तो खानवाड़ भरसा ॻोठ शाहनवाज़ खुश्क में शादी के महफ़िल दौरान मुबैना तौर फायरिंग के वाक़े में गिचीअ में गोली लगण सबब 35 वरनि जो मुजाहिद खुश्क ज़ख़्मनि जा नसूरनि ते फोत थी वियो। इतला मूजिब शादी तकरीब में राग दौरान मुबीना तौर फायरिंग थी, जंहिंजे नतीजे मुजाहिद खुश्क के गिचीअ में गोली लगण खेसि गलती जोगी हालत में कंडियारो इस्तेमालु कयो, जिते हू ज़ख़्मनि जा सूरनि नसनि ते फोत थी वियो। होॾां ज़रूरी कार्रवाई बैदि लाश घर पहुचण ते क़यामत थियो, जॾहिं त लाश खे संदसि मासूम ॿार चंबड़ी ज़ारो ज़ार ऊपर ॾाढींदड़ दाहूं करे रहिया, जॾहिं त घर वारे खे मुसलसिल बेहोशिया दौरा पइजी रहिया। वाक़े खां पोइ इलाइक़े में सोग जी फिज़ा छाइजी वई आहे, जॾहिं त पुलिस वाक़े वारे बाबति वधीक जांच करे रही आहे। जी रियाज़, अवां जी महिरबानी।